भारतीय फिल्म धुरिंदर में शहीद बेनज़ीर भुट्टो जी तस्वीर ऐं पीपल्स पार्टी जो झंडो इस्तेमाल करण खिलाफ दरख्वास्त ते अदालत 23 दिसंबर ते दरख्शां थाणे जे SHO खे रिपोर्ट पेश करण जो हुक्म ॾिनो आहे। यादि रहे त ताज़ो ई लियारी गैंग, चौधरी असलम ऐं ॿियनि किरदारनि ते ॿधल बॉलीवुड फिल्म धुरिंदर रिलीज़ थी आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी जा झंडा ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जी तस्वीर ॾेखारी वई आहे। कराची जी अदालत में पीपल्स पार्टी जे जियाले दरख्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख्तियार कयो हो त फिल्म जे राइटर, प्रोड्यूसर ऐं अदाकारनि खिलाफ केस दाख़िल करण जो हुक्म ॾिनो वञे। अदालत में अॼु केस जी ॿुधणी हुई। SHO दरख्शां खे रिपोर्ट पेश करणी हुई, पर SHO अदालत में ई पेश न थियो। कराची जी मक़ामी अदालत SHO खे 23 दिसंबर ते पेश थियण ऐं रिकॉर्ड गॾु खणी अचण जो हुक्म ॾिनो आहे। पीपल्स पार्टी कारकुन आमिर खोसो दरख्वास्त में ॼाणायो हो त फिल्म में इजाज़त खां सवाइ पीपल्स पार्टी जी रैली ऐं अॻूणी चेयरमैन जी तस्वीर ॾेखारी वई। फिल्म में कराची ख़ासि तौर ते लियारी खे दहशत जो गढ़ ॾेखारियो वियो आहे। दरख्वास्त गुज़ार मूजिब धुरिंदर फिल्म सां पाकिस्तान ऐं पीपल्स पार्टी जी साख खे नुक़सान पहुचंदो। अदालत फिल्म जे अदाकारनि, राइटर ऐं प्रोड्यूसर खिलाफ केस दाख़िल करण जो हुक्म ॾिए।